ठुलमा ख़बर आहे वरताईं पहुचाए पिया। मीर फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल जेकमाबाद में पाक फ़ौज जी हिमायत मियल मोहम्मद सुमरा हाउस जेकमाबाद में सिटी ऑफ सिस्टर बाजी मलिया सुमरो जी अगवाणी में सभी मुख़्तलिफ़ गाड़ियुनि ते सवार थी रैली कढी वई, जंहिंमें ठुल गढ़ी खेरो जेकमाबाद जा सियासी समाजी ऐं हज़ारी शहरी पाकिस्तान जा झंडा ऐं पाक फ़ौज जा बैनर खणी संदसि हिमायत में मुख़्तलिफ़ चौकनि का नारेबाज़ी कंदा DC चौक वटि पहुता, जिते शहर ने सुमरा बिरादरी के माण्हुनि रैली ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कियो। रैली के खिताब कंदे बाजी मलिया सुमरो, हाजी गुल हसन सुमरो, रईस इमदाद अली सुमरो, मोहम्मद नवाज़ सुमरो, अरसलान मेमण, इरशाद अहमद कलोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त पाक फ़ौज मुल्क जी मुहाफ़िज़ आहे। असां फ़ौज सां गॾु आहियूं। हिननि चयो त पाक फ़ौज जूं मुल्क जी बक़ाए सरबलंदी लाइ अनेक कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं पाक फ़ौज दुश्मन जी नापाक साज़िशनि खे नाकाम बणायो आहे। हिननि चयो त मुल्क दुश्मन ॿुधी छॾीनि, अवाम फ़ौज सां गॾु आहे। आख़िर में पाक आर्मी जे शहीद जवाननि जी मग़फ़िरत ऐं मुल्क जी सलामती लाइ दुआऊं घुरी वियूं। जॾहिं त सुमरा हाउस ते रैली में आयल महिमाननि खे मांझांदो कराए वियो। उन मौक़े ते बाजी मलिया सुमरो सां रईस इमदाद अली सुमरो ठुल जे सुमरा बिरादरी जा मसइला पेश किया। बाजी मलिया सुमरो चयो त मां ज़िले जेकमाबाद जे अवाम ऐं सुमरा बिरादरी सां हर ॾुखे वक़्त में निभायो आहे। अवाम खे अकेलो न छॾींदसि। आख़िर में बाजी मलिया सुमरो, हाजी गुल हसन सुमरो, इरशाद अहमद कलोड़ो, अरसलान मेमण आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कियो।